नाज़रीन घोटकी मां ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। फरमान अली सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ पूरे मुल्क जी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन मुहिब वतन ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान तंज़ीम जे तरफ़ां ओबावड़ो में 5 फरवरी योम यकजहती कश्मीर रैली कढी वई। रैली रोंती रोड लाला लोहार जे दुकान खां मेन चौक ताईं थी गुज़री। रैली की अगवानी सूबे सिंध के सदर मुहिब वतन पाकिस्तानी लाला नबी बख्श भट्टी कई। रैली में बैनर और कश्मीरी झंडा मेंबरन के खयल हुआ। उन मौके ते पुरजोश अंदाज में कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर हमें जान से प्यारा है और भारतीय जारहत के खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। रैली में शरीक कोआर्डिनेटर ज़िला घोटकी अल्ताफ़ हुसैन रिंद, सदर ज़िला घोटकी सोबदार खान कोश, निसार अहमद कल्होड़ो, सादिक हुसैन रिंद, अब्दुल जब्बार रिंद, जावेद मलिक, बिलाल भट्टी, अब्दुल गनी भट्टी, अली हैदर भट्टी, शकील भट्टी, अमीर बख्श समेजो, हबीब भट्टी, आशिक भट्टी, अब्दुल वहाब सुमरो साणन गड मेंबरन ऐं उहदेदारन वडे अंग में शिरकत करे पंहिंजे कश्मीरी भाइरन सां इज़हार यकजहती जो सबूत दिनो। उन मौके ते सूबे सिंध के सदर मुहिब वतन पाकिस्तानी लाला नबी बख्श भट्टी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त गुज़रियल कई सालन खां भारतीय गवर्नमेंट, भारतीय आर्मी कश्मीरी मुसलमानन सां ज़ुल्म की इंतहा करे रहा आहिनि। असां इज़हार यकजहती के लिए आवाज़ उथारियो आहे ऐं भारतीय जारहत की असां शदीद अल्फाजन में मज़म्मत कयूं था। कश्मीरी अवाम सरापा एहतजाज मनियल आहे। इहो ॾींहुं परे नाहे। हाणे कश्मीरी अवाम के आज़ादी मिलण खां कोई भी रोके नथो सघे। असां पंहिंजे कश्मीरी भाइरन सां गॾु आहियूं। असां पंहिंजी तंज़ीमन ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन मुहिब वतन ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान के तरफ़ां अक़वाम मुतहदा पाकिस्तान गवर्नमेंट फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर हसास इदारन खां मुतालबो कयूं था पंहिंजे कश्मीरी भाइरन के लिए आला ऐवानन ताईं आवाज़ उथारियो ऐं उन्हनि खे आज़ादी ॾियारियो ऐं भारत के अहिड़ो जवाब ॾियो त जीअं उन्हनि जूं 7 नसलूं यादि कनि।